सिंध जे सरकारी स्कूलनि मां मुसलसल गैर हाज़िर रहंदड़ 6,342 उस्तादनि ऐं मुलाज़िमनि वारे मामले जी जाच मुकमल थी वई। जाच लाइ जोड़ियल स्क्रूटनी कमेटी 6,342 मां रुगो 1,369 उस्तादनि ऐं मुलाज़िमनि खे भॻोड़ो करार ॾेई छॾियो। तालीम खाते गैर हाज़िर रहंदड़ उस्तादनि खे आख़िरी मौक़ो ॾियण लाइ समूरनि डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर्स ऐं मॉनिटरिंग ऑफिसर्स खे ख़त लिखी छॾियो। तालीम खाते पारां लिखियल ख़त में ॼाणायो वियो आहे त उन्हनि उस्तादनि ऐं मुलाज़िमनि जे ख़िलाफ़ माज़ीअ में जेकॾहिं कार्रवाई थी आहे त उहा मालूमात शेयर कई वञे। तालीम खाते समूरनि DEOs सां लिस्टूं शेयर कयूं वयूं आहिनि। उन्हनि खे 3 ॾींहनि अंदरि रिपोर्ट ॾियण जो हुकुम जारी कयो वियो आहे। रिपोर्ट में मॉनिटरिंग एंड एवोल्यूशन पारां 6,342 उस्ताद ऐं मुलाज़िम रूपोश करार ॾिना हुआ ऐं पघारूं बंदि करण जी सिफ़ारिश कई हुई। स्कूल एजुकेशन खाते उन्हनि उस्तादनि ऐं मुलाज़िमनि जूं IDs ब्लॉक करण खां अॻु स्क्रूटनी कमेटी ठाही।